बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बख़्श दर्स बि सिंध ते लिखियो ऐं सिंध जे लाइ सोचो ऐं उन खां अलावा साईं दुर मोहम्मद ख़ान कोस्तान बि सिंधी आहे, असां हुनखे अलॻि नथा सम्झूं। सो हिन सिंध ते लिखिबो, हिन जिंद ते लिखिबो, हिन सिंध ते लिखिबो, हिन जिंद ते लिखिबो। जीजल जो कर्ज़ लाहिण लाइ, हुन जी थञ मल्हाइण लाइ, हर हिकु पंध ते लिखिबो, कपियल हर कंध ते लिखिबो। हिन सिंध ते लिखिबो, हिन जिंद ते लिखिबो। गैरनि जी ललकार ते लिखिबो, लिकी कयल वार ते लिखिबो, भिटनि ते लिखिबो, खेटनि ते लिखिबो, दड़नि ते लिखिबो, ॿेटनि ते लिखिबो। रोकण वारा रोकियो भली, टोकण वारा टोकियो भली, सूं ऐं सुगंध ते लिखिबो, हिन सिंध ते लिखिबो, हिन जिंद ते लिखिबो। सुगदासी चांवरनि ते लिखिबो, साग ते लिखिबो, मोरे तंबूरे राग ते लिखिबो, टोपीअ ते लिखिबो, अजरक ते लिखिबो, कलंदर ते लिखिबो, भिटाई तंद ते लिखिबो, हिन सिंध ते लिखिबो, हिन जिंद ते लिखिबो। उरूज ते लिखिबो, ज़वाल ते लिखिबो, हिन साल लिखिबो, हर हाल लिखिबो। गुलनि ते लिखिबो, फुलनि ते लिखिबो, अखियुनि ते लिखिबो, दिलनि ते लिखिबो, प्यार ते लिखिबो, यार ते लिखिबो, महबूब ते लिखिबो, माशूक ते लिखिबो, फाई फंद ते लिखिबो। महबूब ते लिखिबो, फाई फंद ते लिखिबो, हिन सिंध ते लिखिबो, हिन जिंद ते लिखिबो, हिन सिंध ते लिखिबो, हिन जिंद